ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ मुकम्मल तौर ते खोलण जो ऐलान करे छॾियो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त सामूंडी लंघ हुर्मुज़ खे मुकम्मल तौर ते खोले रहिया आहियूं। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में जंगबंदीअ जे बाक़ी मुदे ताईं हुर्मुज़ लंघ खोलियो पियो वञे। ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ मुकम्मल तौर ते खोलण जो ऐलान करे छॾियो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त सामूंडी लंघ हुर्मुज़ खे मुकम्मल तौर ते खोले रहिया आहियूं। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में जंगबंदी जे बाक़ी मुदे ताईं हुर्मुज़ लंघ खोलियो पियो वञे। अवांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ मुकम्मल तौर ते खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ मुकम्मल तौर ते खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त सामूंडी लंघ हुर्मुज़ खे मुकम्मल तौर ते खोले रहिया आहियूं। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में जंगबंदीअ जे बाक़ी मुदे ताईं हुर्मुज़ लंघ खोलियो पियो वञे। ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ मुकम्मल तौर ते खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त सामूंडी लंघ हुर्मुज़ खे मुकम्मल तौर ते खोले रहिया आहियूं। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में जंगबंदीअ जे बाक़ी मुदे ताईं हुर्मुज़ लंघ खोलियो पियो वञे। अवांखे आगाही ॾियूं पिया इंतहाई अहम ख़बर जे हवाले सां त ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ मुकम्मल तौर ते खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त सामूंडी लंघ हुर्मुज़ खे मुकम्मल तौर ते खोले रहिया आहियूं। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में जंगबंदीअ जे बाक़ी मुदे ताईं हुर्मुज़ लंघ खोलियो पियो वञे। ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ मुकम्मल तौर ते खोलण जो ऐलान कयो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त सामूंडी लंघ हुर्मुज़ खे मुकम्मल तौर ते खोले रहिया आहियूं। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में जंगबंदीअ जे बाक़ी मुदे ताईं हुर्मुज़ लंघ खोलियो पियो वञे। ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ मुकम्मल तौर ते खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त सामूंडी लंघ हुर्मुज़ खे मुकम्मल तौर ते खोले रहिया आहियूं। ईरानी परॾेही वज़ीर जो वधीक चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में जंगबंदी जे बाक़ी मुदे ताईं हुर्मुज़ लंघ खोलियो पियो वञे।